जाती में फ्रेंड्स बुक फोरम पारा जातीअ जे अज़ीम किरदार खान साहब अली मोहम्मद मेमण जे नाले सां बरोज़ा किताबी मेलो लगायो वियो। शहर जे सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतुनि मेले में शिरकत करे मुख़्तलिफ़ किताबनि जे स्टॉल्स में गहरी दिलचस्पी वरिती। उन हवाले सां वधीक तफ़सील मेहताब शाह जी हिन रिपोर्ट में। जाती में इल्म अदब जी जोत जलाइण लाइ फ्रेंड्स बुक फोरम पारां पब्लिक प्रेस क्लब जे सहकार सां जाती जे अज़ीम किरदार खान साहब अली मोहम्मद मेमण किताबी मेलो लगायो वियो आहे। खान साहब अली मोहम्मद मेमण किताबी मेले में सियासी समाजी इल्मी अदबी अॻुवाणनि समेत उस्तादनि शागिर्दनि शिरकत करे किताब ख़रीद कया। किताबी मेले में शिरकत कंदड़नि एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एसोटीज़ आल सां इनकार किताब सां प्यार असांखे त अॼु यकीन कर वॾी ख़ुशी थी आहे। हीअ जेको किताबी 2 ॾींहं वारो मेलो लॻो आहे ॼण त असांजे लाइ सम्झ त वॾी ख़ुशी आहे। किताबी मेलो जेको जे नाले सां मनसूब कयो वियो आहे उहो जाती न पर पूरी सिंध जो हिकिड़ो अॾो किरदार खान साहब अली मोहम्मद मेमण मुख्तियाकार जे नाले सां मनसूब कयो आहे। ऐं हिन किताबी मेले में तमामु निहायती काराइता ऐं किताब मौजूदु आहिनि, हर क़िस्म जा किताब मौजूदु आहिनि। अलामा आवाओ काज़ी चवंदो त किताब उहे आहिनि जेका तव्हांखे ऊंदाहियुनि खां रोशनी ताईं वठी वञण जो रस्ते खे किताब ई आहिनि जेका तव्हांखे ऊंदाहियुनि खां रोशनी ताईं वठी वेंदा। हिन मेले में तारीख़ खां वठी अदब सियासत फ़लसफ़ो जा किताब इस्लामी अंग्रेज़ी ऐं जेको हिन जो शागिर्द जो लिटरेचर बि हिते मौजूदु आहे। ऐं हिन स्टार लॻाए त ॾाढी ख़ुशी महसूस पई थिए। इनकार किताबनि सां प्यार खान साहब अली मोहम्मद मेमण किताबी मेले में धरती धड़ीनि चयो त हिन क़िस्म जा प्रोग्राम करे अवाम में किताबनि सां नवाज़ण ज़िंदा क़ौमनि जी निशानी आहे, छो त किताब हिकु सुठो दोस्त आहे। सैयद मेहताब अली शाह, एसएस न्यूज़, जाती।